ला 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 ये हथियार अॼु खां पोइ मूं सां गॾु रहंदो। अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो पीउ केरु आहे। सरा ख़ान जाॾे बि का कंदो कारो तूफ़ान बणिजी वेंदो आहे। प्यार ए प्यार आ जिंदगी सुहसी गार आ जिंदगी। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। ये मां जिंदा बचस न तो के गप्पा गप्पा कर चले। राज तुझे जुल्म की हद पूरी। मानो तूफान आया जो जॾहिं ईंदो आहे न सभु कुझु तबाह करे छॾींदो आहे। दिलावर आहीं? दिलावर आहियां मां। दिलावर लगे थो अॼु ताईं तोसां को मुड़ुस न टकरियो आहे। जंहिं वक़्तु मुंहिंजे मज़लूम भेण खे क़त्ल कयो तव्हां उन वक़्तु बि हथियार खणी इंतकाम जी आग बारे पियो सघां। हथियार खत्म छो था थियनि हैदर? हिन हथियार खे इजाद करण वारे खे इहो ख़्यालु छो न आयो त हिन मां निकिरंदड़ गोली कंहिंजी हयाती खसे वठंदी आहे?